अस्सलाम वालेकुम। अच्छा सब प्रोविंस पाण पढ़ी आहिनि, सिर्फ़ु पंजाब रहियल आहे, ठीकु आहे। अच्छा हे मुंहिंजो नंबर अथव, कंहिं बि सब्जेक्ट में तव्हांखे डिफ़िकल्टी थिए थी या को एडमिन्स वग़ैरह तव्हांखे रिप्लाई नथा ॾियनि त तव्हां माॾे मैसेज कंदा कयो, ठीकु आहे। मैथमेटिक्स में तव्हांखे प्रॉब्लम आहे, को प्रॉब्लम वग़ैरह तव्हांखे सम्झ नथो अचे त माॾे मोकिलींदा कयो, ठीकु आहे। जीके में का शइ तव्हांखे सम्झ नथी अचे माॾे मोकिलींदा कयो ऐं सुवाल मांखो पुछी वठंदा कयो। तव्हां एडमिन्स ॾे मोकिलींदा, उहे वरी माॾे फॉरवर्ड कंदा आहिनि, ओसि जेसि ताईं उहो मां सोल्व कंदो आहियां या उहा शइ हल कंदा आहियूं, ओसि ताईं तव्हांजो नंबर जेको आहे असांखे मिलंदो ई न आहे, ठीकु आहे। मुंहिंजो नंबर तव्हां सेव करे वठो, तव्हां माॾे मैसेज कंदा कयो। अच्छा पंजाब प्रोविंस अॼु पाण क्लियर कंदासीं। अच्छा पंजाब वर्ड जो मतिलबु छा आहे, ठीकु आहे। पंज प्लस आब, पंज जो मतिलबु छा हूंदो आहे, 5। आब जो मतिलबु छा आहे, वाटर। लैंड ऑफ 5 वाटर, या इनके पाण छा चई सघूं था, लैंड ऑफ 5 रिवर्स। उहे 5 रिवर्स कहिड़ियूं आहिनि, झेलम, चिनाब, रावी, सतलज ऐं पंजी ब्यास। ब्यास जेके नंढी में नंढी रिवर आहे, ठीकु आहे। ईस्ट इंडिया कंपनी कॾहिं कैप्चर कयो पंजाब खे, 1849 में। इहो शायदि कल्ह मां तव्हांखे हुन पेपर में ॿुधायो आहियां। ईस्ट इंडिया कंपनी कैप्चर्ड पंजाब, सही आहे। पंजाब जेको आहे, पंजाब जो एरिया छा आहे, 2,05,343 स्क्वायर किलोमीटर। एरिया जे हिसाब सां जेको आहे सेकंड लार्जेस्ट प्रोविंस आहे। पहिरियों कहिड़ो आहे, बलूचिस्तान, एरिया जे हिसाब सां, ठीकु आहे। ऐं लार्जेस्ट प्रोविंस आहे बाय पॉपुलेशन। आबादी घणी आहे, 12 करोड़। पाकिस्तान जी टोटल आबादी घणी आहे, 20 करोड़। अच्छा ये आबादी पाण खे कीअं ख़बर पए थी त एतिरी आबादी आहे, ठीकु आहे। सेंसस थींदा आहिनि, आदमशुमारी थींदी आहे। पाकिस्तान में पहिरियों सेंसस कॾहिं थियो हुयो, फर्स्ट, इहो सवाल ईंदो अथव 1951 में, ठीकु आहे। ॿियों थियो हुयो 61 में, ऐं टियों 72 में, चोथों जेको आहे 81 में, फिफ्थ थियो हुयो 98 में, ठीकु आहे। ऐं छहों लेटेस्ट जेको आहे उहो थियो हुयो 2017 में। इन जे हिसाब सां जेकी आबादी आहे पाकिस्तान जी उहा घणी आहे, 20 करोड़, जंहिंमें 12 करोड़ पंजाब जी आहे। अच्छा सब कॉन्टिनेंट में जेको आहे पहिरियों आदमशुमारी कॾहिं थी हुई, हे थी वई पाकिस्तान जी ॻाल्हि, ठीकु आहे। पाकिस्तान जी पहिरीं थी हुई 1991 में। हाणे सब कॉन्टिनेंट जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं, फर्स्ट इन सब कॉन्टिनेंट, उहा थी हुई 1881। अच्छा हाणे सिटीज़ ते अचो। मुल्तान, डिवीजन्स ऐं मां तव्हांखे न ॿुधायो न, डिवीजन्स जेको आहे हिन में घणी 9 सभिनी खां वधीक, ऐं डिस्ट्रिक्ट 36, सही आहे। मुल्तान जेको आहे इनके सिटी ऑफ श्राइन्स चवंदा आहियूं।
अच्छा, कहिड़नि बुज़ुर्गनि जी हुते जेको शिराइन आहे, छा रुकनी आलम? बाउद्दीन ज़करिया। इनके ओल्डेस्ट सिटी भी चवंदा आहिनि, ओल्डेस्ट सिटी ऑफ पाकिस्तान। अच्छा, फैसलाबाद जो ये थर्ड लार्जेस्ट सिटी अथव पाकिस्तान जी। इनके चवंदा आहिनि मैनचेस्टर ऑफ पाकिस्तान, लिटिल मैनचेस्टर ऐं मैनचेस्टर ऑफ पाकिस्तान। काथे काथे लिटिल यूज़ कंदा अथसि, लिटिल मैनचेस्टर ऑफ पाकिस्तान। अच्छा, ॿियो छा चवंदा अथव? ब्राज़ीलिया ऑफ पाकिस्तान। ओल्ड नेम इन जो छा आहे? लेलपुर। अच्छा, ॿियो सियालकोट। सियालकोट जेको आहे छाजे करे फेमस आहे? फेमस फॉर स्पोर्ट्स गुड्स। एंड म्यूजिकल इंस्ट्रूमेंट। ये सरगोदा। ये छाजे करे फेमस आहे? फेमस फॉर ऑरेंजिस। इन जो एपिथेट छा आहे? सिटी ऑफ ईगल्स। अच्छा, लाहौर तो जो लाहौर में घणा सवाल निकिरंदा आहिनि। अच्छा, लाहौर के छा चवंदा आहिनि? हर्ट ऑफ पाकिस्तान। ठीक है, हर्ट ऑफ पाकिस्तान लाहौर खे कंहिं सॾियो आहे? कायदे आज़म। सही आहे। वज़ीर खान मास्क किथे आहे? लाहौर में। ॿियो छा आहे? अलामा इकबाल जी मज़ार। अलामा इकबाल जी मज़ार किथे आहे? लाहौर में, शाही बादशाही मस्जिद जे ॿाहिरियों। ठीकु आहे, थोरो अॻिते वेंदा आहिनि, हुते मज़ार आहे। ठीक है। अच्छा, बादशाही मस्जिद। बादशाही मस्जिद जेको आहे कंहिं ठाराई हुई? औरंगज़ेब। औरंगज़ेब कॾहिं ठाराई हुई? 1673 में। ॿियो लाहौर फोर्ट। लाहौर फोर्ट किथे आहे? लाहौर में। ठीकु आहे, कंहिं ठारायो हुयो? अकबर बादशाह। अच्छा, ये मोती मस्जिद। मोती मस्जिद किथे आहे? लाहौर में, लाहौर फोर्ट जे अंदर। ठीक है। अच्छा, ॿियो अटोक फोर्ट जेको आहे उहो बि कंहिं ठारायो हुयो? अकबर।
अटोक फोर्ट, पर इहो लाहौर में न आहे, इहो अटक में आहे पंजाब में पर अटक में। अच्छा ॿियो ॾिसो मीनार पाकिस्तान, मीनार पाकिस्तान किथे आहे? मीनार पाकिस्तान जो इकबाल पार्क में, जेको पार्क आहे न उनखे इकबाल पार्क चइबो आहे। लाहौर। अच्छा कॾहिं ठहियो हुयो? 23 मार्च 1960 में कमु स्टार्ट थियो हुयो ऐं कंप्लीट कॾहिं थियो हुयो? 31 अक्टूबर 8 सालनि खां बाद में 1968। अच्छा टालेस्ट बिल्डिंग, इन जी जेको आहे लेंथ हाइट केतिरी आहे? हाइट त 70 मीटर, ठीक है, किलोमीटर न मीटर। अच्छा टालेस्ट बिल्डिंग कहिड़ी आहे पाकिस्तान जी? आइकन टावर कराची। अच्छा शालामार बाग, शालामार गार्डन, यूईटी यूनिवर्सिटी जे भिक में अथव। अच्छा कंहिं ठारायो हुयो? शाहजहान। ठीक है, कॾहिं? 1642 में। ॿियो रोहतस फोर्ट आहे, ये पंजाब में न आहे, ठीक है। ये किथे आहे? झेलम में। ये लाहौर में न आहे, पंजाब में आहे, झेलम में, ठीक है। ये कंहिं ठारायो हुयो? शेरशाह सूरी। ये ओल्डेस्ट फोर्ट है पाकिस्तान में। अच्छा ॿियो कहिड़ो आहे? दिरावर फोर्ट, इहो आहे बहावलपुर में। इहो अटक फोर्ट तव्हांखे ॿुधायो, अटक में।